जय झूलेलाल। चेटीचंड जूं सभिनी खे वाधायूं। जयराम जी की। नए साल जूं वाधायूं तव्हांखे सभिनी खे राजा सिंधी तरफ़ खां। पंहिंजो हिंदू जो नयो साल ऐं सिंधियुनि जो। जयराम जी की। जय झूलेलाल। दादा चेटीचंड पंहिंजे साईं झूलेलाल भॻवान पंहिंजो ईष्ट देवता सिंधियुनि जो जन्मदिन थींदो आहे, उनजो पाण चेटीचंड मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजो नयो साल मल्हाईंदा आहियूं। सिंधी जेकी पंहिंजी परंपरा आहे, जंहिंजा सबूत मिलिया आहिनि मोहनजोदड़ो में 5000 साल पुरानी, जेकी 7 बार नष्ट थी हुई ऐं 7 बार नष्ट थियण खां पोइ ठही हुई। पंहिंजी प्रथा आहे त 5 लाख साल पुरानी, घणा 5 लख साल पुरानी, पर जेका सबूत मिलिया आहिनि 5000 जेका सबूत मिली चुका आहिनि। सनातन धर्म के ठाहियो? पाण सिंधियुनि ठाहियो। हिंदू पाण ई आहिनि। अने जेको असांजे गांधीधाम में कल्ह जुलूस कढियो, ॾाढो सिंधी आया, ॾाढो बढ़िया जुलूस कढियो, ॾाढो मज़ो अची वियो। सिंध ई सिंध ठाहियो। मुंहिंजा वीडियो में ॾिसी सघो था, मां हिन मथां बि वीडियो ठाहिया आहिनि। हाणे जेकी ॻाल्हि आहे, पाण सिंधी जेका आहियूं, ख़ाली चेटीचंड ॾींहुं था निकिरूं छो ईअं? हर चंड ॾींहुं निकिरणो खपे न। पाण शिरडी वञूं था, शिरडी छो था वञूं? पाण सिंधी पंहिंजो ईष्ट देवता त झूलेलाल भॻवानु आहे। पाण सिंधी बि कान था ॻाल्हायूं, ॿारनि खे सिंधी बि कान था सेखारियूं, असांजा ॿार बि सिंधी कान था ॻाल्हाइनि। पर सिंधियुनि जे मथां कुझु त करिणो पवंदो कि सिंधी परंपरा हलंदी रहे। सिंधू नदी में 7 बार मोहनजोदड़ो डूबजी वियो, तॾहिं बि 7 बार खाबो बि ठहियो। इहा सिंधी, हर शइ फील्ड में सिंधी अॻियां। पॉलिटिकल पार्टियूं ठाहियूं सिंधियूं आहिनि। कांग्रेस पार्टी खे बि फाइनेंस भाई प्रताप कंदो हो। ठीकु आहे। पाण पंहिंजे बीजेपी ठहण वारो बि आडवाणी 2 मां 200 कई, वरी बि सिंधी अॻियां कान्हनि। ऐं केतिरी दुर्भाग्य जी ॻाल्हि आहे कि पंहिंजे चेटीचंड जी छुटी कान्हे। पंहिंजे झूलेलाल भॻवानु सभिनी खां वॾो भॻवानु, वरुण देवता जो अवतार आहे। पारसी न्यू ईयर जेका हेतिरा साल उन्हनि जी बि छुटी ईंदी आहे, पर पंहिंजी छुटी कान ईंदी आहे। ई छो आहे ईअं? सिंधी जे सभु ठाहियो ऐं उनजो ईष्ट देवता झूलेलाल भॻवानु, जंहिंखे ठकर बि मञंदा आहिनि, जंहिंखे लोहाड़ा बि मञंदा आहिनि, ॾाढा मञंदा आहिनि, उनजी छुटी कान्हे, उनजो कोई गवर्नमेंट हॉलीडे कान सम्झण में आई। छो? सिंधी खे डिमांड ई कान कंदो आहे। पर हाणे राजा सिंधी डिमांड कंदो, अने चेटीचंड छुटी ठाहींदो। अने कच्छ खे पाण खे सिंध ठाहिणो आहे। सॼे कच्छ में सिंधी ॿोली ॿोली वेंदी आहे, ॿी कोई ॿोली कान्हे। कच्छी चवंदा आहिनि, कच्छी ॿोली कान्हे कोई बि, सिंधी ॿोली आहे। हर 30 किलोमीटर में थोरी थोरी लैंग्वेज चेंज थींदी आहे। ईअं ई सिंधी लैंग्वेज थोरी थोरी चेंज थिए। सिंधी सॼी सम्झी सघे थो, हर कंहिंजी अलॻि आहे। हिते मुस्लमान बि सिंधी ॻाल्हाईंदो आहे, ठक्कर बि सिंधी ॻाल्हाईंदो आहे, सिंधी त सिंधी ई ॻाल्हाईंदो आहे, त उहो सिंधी आहे न। त हिनखे सिंध ठहणो खपे न, सिंध घोषित। ही जेकी 1947 में जेकी ग़लती थी, पंजाब खे पंजाब मिलियो, बंगाल खे बंगाल मिलियो, सिंधियुनि खे सिंध किथे मिलियो? छोकी के डिमांड ई कान कई। ठीकु आहे। सिंधी त रोड ते आहे न। पाकिस्तान में असांजा मंदर तोड़े करे असांखे उतां कढियनि न। असां पंहिंजूं ज़मीन जाइदाद छॾिया आहिनि न। हिननि खे कश्मीरी पंडित यादि पिया अचनि। घणा आहिनि? 5 लख। सिंधी घणा आहिनि? सिंधी 1947 में घणा आया? 25 खां 30 लख हिंदू सिंधी आया हुआ। इन खां वधीक ई हूंदा। एक्चुअल फिगर त मूं वटि बि कान्हे। हुननि लाइ छा कयो गवर्नमेंट? कुझु कयो? कुझु कान कयो। हुन लाइ कयो त भाई प्रताप हिकु सिंधी ई कयो। हुन जी कोशिश खां हे आदिपुर गांधीधाम ठहियो, उनखे बि जेल में वियासीं। जे भाई प्रताप नेहरू खे गांधी खे फाइनेंस कंदो, ठीकु आहे, उनखे बि कान छॾे। त पाण सिंधी आख़िर छो पंहिंजो हक़ कान था घुरी सघूं? मूंखे बि घणेई चवंदा आहिनि, अरे राजा तूं हिन छा लाइ धंधे में पियो आहीं? पाण धंधे वारा माण्हू आहियूं, तूं छा लाइ मुसीबतूं पियो पाली? पुलिस वारनि खां लफड़ा पियो करी, सिंध जी डिमांड पियो करी, माण्हू तुंहिंजो मज़ाक था उॾाइनि। मां त सिंध ठाहींदुमि न। ऐं घणेई सिंधी भाउर आहिनि, भेनरूं आहिनि मूं वटि, जेका मूंखे सपोर्ट करनि था। असां ॾाढी जल्दी RSS राष्ट्रीय सिंधी सेवा समिति हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठाहियूं था, जंहिंमें जवान सिंधी हूंदा। उन सिंधी जो कमु छा हूंदो? उहा ऑर्गेनाइज़ेशन सॼे हिंदुस्तान खे, सॼे इंटरनेशनल ई ॾिसंदी। कीअं ॾिसंदी? के सिंधी खे के परेशान थो करे,
वो असां वटि ईंदो, असांजो हॉटलाइन नंबर हूंदो। केरु सिंधीअ खे कोई धंधे में बर्बाद थी वियो, उनखे पैसे जी ज़रूरत आहे, न ब्याज पैसा मिलंदा। ठीकु आहे, जेकी जेकी तकलीफ़ूं मां ॾिठियूं आहिनि उहो मां सभु पूरियूं कंदुमि। कोई बि सिंधी भाई भेण खे शादी का पैसा कान्हनि, कुझु बि फंड्स खपनि, घर खपे, लोन खपनि, सभु ॾींदासीं। असां अहिड़ी टाइप था। उन खां पोइ केरु उन खां गुंडागर्दी ॾेखारे थो त ओड़ा बि माण्हू असां वटि हूंदा कि हुन गुंडागर्दी कढी छॾंदा। सिंधी छा आहे, हाणे जाॻियो आहे सिंधी, राजा सिंधी रूप में जाॻियो आहे। अने ॿिया घणेई सिंधी आहिनि मूं वटि, मां अकेलो थोरी कोई आहियां, घणेई सिंधी आहिनि, उहे बि जाॻिया आहिनि। असां सिंधी ॾाढी स्ट्रॉन्ग ऑर्गेनाइज़ेशन ठाहियूं था ऐं पंहिंजे ईष्ट देवता झूलेलाल अने पंहिंजा जेका संत आहिनि, साईं लीलाशाह महाराज, कंवर राम, चंद्रभाई, इन्हनि खे यादि कंदासीं। पंहिंजा नेता हेमू कालानी आहिनि, पाण गांधी ऐं नेहरू हिन जी आइडियोलॉजी ते कान हलंदासीं, पाण हलंदासीं भाई प्रताप जी आइडियोलॉजी ते। पंहिंजो नेता हेमू कालानी थींदो, कृपलानी जी थींदा, हिन जी आइडियोलॉजी छा आहे? गांधी राष्ट्रपिता, छा थियो राष्ट्रपिता? भारत माता का बेटा होता है, पिता नहीं, गलत। अने गांधी छा कयो? मोहनदास करमचंद गांधी, उन जी वजह खां त असां रोड ते आयासीं। बहुसंख्य सिंधो हिंदुनि जो 90% आबादी हिंदू जी सिंधी हुई। असां खां पुछे बिना पाकिस्तान खे ॾेई छॾी, विराए छॾी, अलाए उन पीउ जो विराए छॾीसीं। असां त सिंधी रोड ते आयासीं न। 90% अल्पसंख्यक कान हुआसीं, बहुसंख्य हुआसीं हुते सिंध में। असांखे कढी छॾनि न, कुझु कश्मीरी पंडित कढिया अथनि त पंडित 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 थी वियो। सुठी ॻाल्हि आहे, पंडित बि पंहिंजा भाउर आहिनि, छोकी उहे हिंदू आहिनि, उनखे सपोर्ट करणी खपे। असांखे पुछो के हेॾा सिंधी आया रोड ते, त भाई प्रताप असांजो भॻवानु आहे, अहसान मञणो खपे हुनजो, जे असांखे सिंध ठाहे ॾिनो ऐं असां पंहिंजो त्योहार मल्हायूं पिया। सिंधी सभ्यता चालू रखी आहे। हिते पंहिंजा मंदर आहिनि, कंवर राम जो मंदरु आहे, झूलेलाल जो मंदरु आहे। त असां सिंध लाइ छा कयो? अॼु बि सिंध में अॼु बि सिंध में मंदरनि में मंदर तोड़े वेंदा आहिनि। अॼु बि हिकिड़ो मंदरु आहे सिंध में, कटाक्ष करे, उते शिव जो आंसू किरियो हो, उते 4 संत सुम्हा पिया रात जो, केरु मारे वियो हली हुनखे, उनजी समाधि थियल हाणे सम्झा था? अञा ताईं मारनि पिया, गवर्नमेंट पकड़ियो हुनखे न। हिते मुसलमान आतंकवादी हुए, आतंकवादी ओ यासिर मलिक, बिटा कराटे, आतंक गोलियूं हईंदनि हिंदुनि खे, उनखे मुद्दो हलाइनि, खाली डिबेटियूं पिया कराइनि। ऐं कश्मीर फाइल्स जेकी ठाही हुई, ॾाढी सुठी पिक्चर आहे, सभिनि खे ॾिसणो खपे, हर हिंदू खे ॾिसणो खपे। हुन में ॾेखारियो अथई मीडिया पॉलिटिकल पार्टी की रखेल होती है, ऐं हक़ीक़त ॻाल्हि आहे। अॼु मीडिया खाली मोदी कश्मीर फाइल पे, अरे फाइल छा आहे? अगरि मोदी भाई जेको मोदी प्राइम मिनिस्टर आहे, अगरि हुन में दम आहे अने असली हिंदू आहे त हणीस न गोली यासिर मलिक के सर में, हणीस बेटा कराटे के गोली मथे में। मुद्दो छा मुद्दो? ऐं टीवी वारा मौलवियुनि खे घुराए करे डिबेट कराइनि ज़बरदस्ती। हर समाज में बुरा ऐं सुठा माण्हू थींदा आहिनि। अगरि मुस्लिम समाज में ही बुरा आहिनि त गोली हणो लॻे। छाजो जज, छाजी कोर्ट ॿिए मुस्लमाननि खे छो पिया हराम कयो? हुननि खे जीअण ॾियो, जेका किना हणोसि गोली, हुनखे ताक़त आहे। खाली डिबेट करायो टीवी ते वेही करे, हम कश्मीर पंडित, अरे पंडित लाइ आंसू कान खपनि, गोली खपे, गोली हणोसि मथे में गोली। न त जो मूंखे परमिशन मां थोड़ी आहे कश्मीर में वञी करे, हणोसि बिटा कराटे खे गोली, हणोसि यासिर मलिक खे गोली। ता ख़बर पए कि हिंदू नेता है। बाक़ी चढ़ का जय श्री राम चढ़ का कान थींदो है, डाल दो गोली सर में तो मालूम पड़े हिंदू है। तब पंडित की आत्मा को सुखी मिलेगा, तब पंडित जो मरे थे उनकी आत्मा को संतुष्ट मिलेगा। नहीं मारेंगे क्योंकि उनको तो 2024 के लिए मुद्दा चाहिए, तो मुद्दा कहां से आएगा? ये सब चीजें जिंदा रखेंगे, ये सब तो ही तो मुद्दा मिलेगा ना। है अयोध्या में मंदिर बनाना आखिर तो कोर्ट ने बनाया, कोई मोदी ने नहीं बनाया। माननीय कोर्ट के ऑर्डर से अयोध्या में मंदिर बनाया है। विकास दुबे को ठोक दिया था ना, तो ब्राह्मण समाज आया क्या? वो हिंदू तो से ठोक दिया, और वो मुसलमान तो नहीं ठोक सकते इसको। है कैसे ठोक दिया? उसने तो आत्मसमरण किया था।
पर ठोकरे में डर नहीं लगा ना आपको, क्योंकि वो हिंदू है और आप हिंदुओं के नेता बनते हो। हिंदू को गोली मारने की ताकत है, मारो ना यासिन मलिक को, बट्टा कराटे को। तो पंडितों को घर नहीं चाहिए, उनको मार दो गोली। पंडित बोले कि हमें घर नहीं चाहिए। जयराम जी की पंडित बहुत होशियार कौम है। मेरे भी दोस्त हैं दुबई में थे, बिंदरू, बहुत बड़े बड़े इंटेलिजेंट्स है, बड़ी बड़ी पोस्टों पे हैं दुनिया के अंदर, क्योंकि वो इंटेलिजेंट कौम है। दो कौम, एक पंडित जो दिमाग से इंटेलिजेंट है, और जो सिंधी है वो भी छोटी कम्युनिटी है, पर वो बिजनेस है। हमारे खून में इष्ट देवता का खून है, बिजनेस। वी आर द बिजनेसमैन एंड वी आर द बिगेस्ट बिजनेसमैन इन द वर्ल्ड, not in India. You can check everywhere. Everywhere you will find Sindhi, and he'll be the richest person, and he'll be the number one businessman who made Dubai, who made Hong Kong, who made Singapore. जयराम जी की जय सिंध। हिंद में सिंध बनाने का है।